वेलकम करियो सही सुफिया साहब भुट्टो जी फाई जे खिलाफ रेफरेंस तव्हांखे बाक़ायदा याद हूंदो त गुणे सदर आसिफ अली ज़रदारी जॾहिं हू सदर हुया त उन्हनि दायर कयो हुयो ऐं हाणे ही फ़ैसिलो आयो आहे घणी एतिरी देर छो थी वई ऐं तव्हां ओवरऑल हिन फ़ैसिले खे कीअं ॾिसो पिया ही तमामु ख़ुशाइन ॻाल्हि आहे ख़ुशाइन ॻाल्हि त यकीनी तौर ते आहे ऐं जीअं शाज़िया चयो पिए या तव्हां पंहिंजे इंट्रो में चयो त बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु उनखे जेको आहे उनजे वेलकम कयो आहे। हीउ मसइलो जेको आहे तमामु अहम नोयत जो मामिलो हुयो छाकाणि त हिन वक़्तु जेका आहे 9 रुकनी लार्जर बेंच ठहियल हुई जंहिंमें चीफ जस्टिस साहिबु पाण जेका उनखे प्रिज़ाइड पिया कयो ऐं उनखां पोइ ॿिया बि सीनियर तरीन जेके जज हुआ उहे उनमें शामिल हुआ सरदार पंहिंजो जो ॿिया जेके बि सीनियर जज हुआ सभु जेके उनमें शामिल हुआ सरदार तारिक जी ॻाल्हि पिया मूं कई पर उनखां पहिरें जेको आहे जेका जॾहिं इहो रेफरेंस दाख़िल थियो हुयो 2011 में तॾहिं बि हिकिड़ी बेंच ठही हुई 11 रुकनी लार्जर बेंच ठही हुई। उन वक़्तु जेको आहे जस्टिस चौधरी इफ्तिखार चौधरी जेके हुआ उन्हनि हियरिंग्स कयूं हुयूं ऐं उन्हनि पंहिंजे पर में इहो फ़ैसिलो माना धुरियनि खे ॿुधण खां पोइ उन्हनि उहो फ़ैसिलो कोन ॾिनो। सही हाणे 11 साल लॻा आहिनि जीअं शाज़िया ॿुधायो पिया 11 न 12 साल लॻा 12 साल लॻा आहिनि असांखे हिन फ़ैसिले ते पहुचण में इहो रेफरेंस खां पहिरें पोइ हाणे अॼु जेको फ़ैसिलो आयो आहे उनमें ॿुधायो वियो आहे त आइन जे आर्टिकल 4 आर्टिकल 9 ऐं 10 ए तहत जेको फेयर ट्रायल जो राइट आहे फंडामेंटल राइट्स जे अंदरि जेको हर सिटीज़न खे जेके गारंटीड आहिनि फंडामेंटल राइट्स उहे जेके वायलेट थिया ऐं उहे वायलेट सिर्फ़ु सुप्रीम कोर्ट ऑफ उन वक़्त जी न कया पर चयो वियो आहे त हाई कोर्ट जेका उन वक़्त जी हुई लाहौर हाई कोर्ट जेको फ़ैसिलो कयो पहिरें भुट्टे साहिब खे मर्डर जो उन में बि उहो फेयर ट्रायल कोन मिलियो ऐं वरी सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान में जॾहिं वियो उते बि उहो फेयर ट्रायल कोन मिलियो। तंहिं करे इहा ॻाल्हि सम्झण जी आहे त हीउ जेको हुयो सिर्फ़ु हिकिड़ी कोर्ट जो फ़ैसिले जो मसइलो न आहे को अॼोके हिन फ़ैसिले में बिल्कुलु वाज़े लफ़्ज़नि में चयो वियो आहे त जेका उन वक़्तु हाई कोर्ट फ़ैसिलो कयो हुयो उते बि भुट्टे साहिब खे जे केस जे सिलसिले में फेयर ट्रायल कोन मिली ऐं सुप्रीम कोर्ट मतिलबु त उन वक़्त जूं जेके अदालतूं हुयूं उहा का हिकिड़ी अदालत जो या हिकिड़ी बेंच जो मसइलो न हुयो उन वक़्त जे अदालत जो चकर इहो हुयो त उहे मुकमिल तौर ते इहो तइ कयूं वेठियूं हुयूं त हुनखे जेको आहे ॿियो हाणे शाज़िया जेका लीगल एक्सपर्ट आहे उहा तव्हांखे ॿुधाईंदी त दुनिया जे अंदरि कंहिं बि केस में सॼी दुनिया जी इंसान ज़ाती जेका पंहिंजो जेका कानून जी जेका तारीख़ आहे ऐं फ़ैसिलनि जी जेका अदालतनि जी जेका तारीख़ आहे किथे बि स्प्लिट जिते राय हुजे उते कैपिटल पनिशमेंट दुनिया में कंहिंखे न मिलंदी आहे। हिते जेको आहे भुट्टे साहिब जे केस में जेको हिकु जज इज़ाफ़ी हुयो ऐं उनजे करे थी वियो ऐं जेकॾहिं तव्हां जेकॾहिं लैला इन केस जे तफ़सीलात खे में वञो न जेको ट्रायल हली आहे त उहा बेंच केतिरा भेरा टुटी केतिरा भेरा उन मां माण्हू हलिया विया केतिरा भेरा फ़ैसिलनि खे डिले कयो वियो ताकी उहो फ़ैसिलो जेको अचे उहो इन तरह जो अचे केतिरा जज उन मां कढिया विया वरी नए सिर जोड़ी वई ऐं जेकॾहिं इहे न थिया जेकॾहिं ओरिजिनल ठीकु आहे न यस मां चवां थो त हिकिड़ो बाक़ाइदा मैन्युपुलेटेड हिकिड़ी कंस्पायरेसी हुई जेका हाणे ज़ाहिर सुप्रीम कोर्ट इहो नथी चई सघे इहे लफ़्ज़ पर जेके सियासी तारीख़ जा जेके शागिर्द आहिनि असां बहसियत सियासी पाकिस्तान जी सियासी तारीख़ जे शागिर्द जे इहो सम्झूं था त उहो जेको सॼो प्रोसेस हो उहो बुरी तरह ते इंतिहा दर्जे जी मैनिपुलेशन थी